मोहम्मद रमजान छुट्टो साहब जी ने गुजारिश है कि असांजे प्यारे दोस्त नूर चाकरानी साहब जी तजरबे को पेश करें। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। ॾाढ जे ॾेह में छा पुछूं छा चऊं, ॾाढ जे ॾेह में छा पुछूं छा चऊं, जे पुछूं था त पींझर खां कश्मीर ताईं सदाईं असांजे ज़बानुनि ते नादर जे नापाक खंजर जा वारा कया विया। सदाईं असांजे ज़बानुनि ते नादर जे नापाक खंजर जा वारा कया विया। सदाईं असांजे ज़बानुनि खे चीरे चिबाटे ऐं चिचरे टंगियो क़यास ते सरे आम सरे आम बाज़र जे गुंजान चौकनि मथे पोइ बि बेजान चहरनि मथे आहे मुर्ग कींझर जे छोलनि जियां उहा मुर्ग थी मुंतकिल कंहिंजे चहरनि तरफ़ उहे ई त चारा अॻे खां बचारा अॻे खां बचारा अॻे खां बचारा असांजा त आहिनि असांजा त आहिनि। ईरान जो हिकिड़ो बादशाह हो, जॾहिं हिंदुस्तान ते औरंगज़ेब जी हुकूमत हुई, उन हिकिड़ो शेर ठाहियो त दुरे अबलक कसे कम दीद मौजूद, यानी अबलक जो मोती घट नजर थो अचे या आहे ही कोन। मोतियुनि जा मुख़्तलिफ़ रंग थियनि था, साओ ॻाढ़ो अछो, पर अबलक मोती आहे कोन। अछो ऐं कारो मिक्स हुजे उहो मोती नज़र में ई कोन थो अचे। हिकिड़ी मिसरा फारसी वारी दुरे अबलक कसे कम दीद मौजूद, उहा घुमंदी फिरंदी मुख़्तलिफ़ शाइरनि जे नज़र मां गुज़री अची हिंदुस्तान निकिती। औरंगज़ेब जी धीउ जेका ज़ेबुन्निसा मख्फी, उन जो दीवान मशहूर आहे, साहब वॾी शाइरा हुई। उन जॾहिं शेर ॾिठो त ॻाल्हि हुन जे दिमाग़ जे चमटे में बि न वेठी त इहो अबलक जो मोती आहे छा आहे कोन्हे, कीअं आहे, छा इहो थी सघे थो या न। हिकिड़े ॾींहुं ज़ेबुन्निसा मख्फी सुरमो पे पातो, अख चोंबजी पिस। उन अख मां सुरमे वारो जेको लुड़क किरियो उहो ॾिठई, अरे अबलक जो मोती इहो पियो आहे। दुरे अबलक कसे कम दीद मौजूद, वरी हेठां सिट ठाहे उन बादशाह ॾांहुं ॾियारे मोकिलियईं त मगर अश्के बुताने सुरमए आलूद, मगर इंसान जे जिस्म मां यानी अख मां जेको लुड़क किरे थो सुरमे वारो उहो अबलक जो मोती आहे। उन शाइर इन शाइर सां मुलाक़ात करण जी ख़्वाहिश ज़ाहिर कई। न्यापो ज़ेबुन्निसा मख्फी ताईं पहुतो। पीउ चयसि, बाबा तूं न्याणी आहीं ऐं धारे सां नथी मिली सघी, तंहिंजे करे शाइरी में हुनखे जवाबु ॾेई छॾ। पोइ शाइरी में जवाबु ॾिनई, हुनखे चयईं दर सुखुन मख्फी मनम चूं भूए गुल दर बर्गे गुल, दर सुखुन मख्फी मनम चूं भूए गुल दर बर्गे गुल। आऊं पंहिंजी शाइरी में ईअं निकल आहियां जीअं ख़ुशबू गुलाब जे गुल जे पंखड़ियुनि में निकिर हूंदी आहे। गर्ज बीनत जेकॾहिं मूंखे ॾिसी थो, मैलदारत मुलाक़ात करणु चाहीं थो त दर सुखुन बीनत मरा, मुंहिंजी शाइरी में मूंखे ॾिस। त उहो अबलक जो मोती रंगीलो गोरो आहे, कलर करे आयो आहे। इहो अबलक जो मोती गुल हसन लाखो तव्हांजे साम्हूं रखो। गुल हसन लाखो नालो ऐं ज़ात टिनि ॿोलियुनि में आहे। गुल ईरानी फारसी ॿोली जो लफ़्ज़ आहे, हसन अरबी ॿोली जो लफ़्ज़ आहे, लाखो त पंहिंजी सिंधी ॿोली जो लफ़्ज़ आहे। हीअ टिमूर्ती जेका जंहिंखे चइजे या टे लफ़्ज़ गॾियल आहिनि, उहे गुल हसन में मौजूदु आहिनि। उहे ख़ूबियूं उहे ख़ासियतूं असांजे गुल में मौजूदु आहिनि। सन 2010 खां वठी हिन दोस्त सां मुंहिंजो वास्तो पियो, जॾहिं मूं किताबु लिखियो पियो सिंध जा टंडा तहक़ीक़ कंदे कंदे घुमंदे फिरंदे अची टंडे आदम निकितुसि। मुझे रेलवे स्टेशन कॾहिं ठही आहे इहो सन कंहिंखां पुछिजे, वञा त हीउ हमरा वेठो गोल्ड टी सिगरेट जा कश हणे सलाम अलैकुम वालेकुम सलाम, अबा केरु मोर साईं जे खां ॻायो आहीं, नालो तार थियो। बहरहाल साईं जिन को जेका मालूमात ॾिनी, सन 2010 खां वठी
ही एक ही पियो हले साईं जिन सां टहक क़ाइम आहिनि ऐं असांजी सोबत टंडे अलायार ऐं टंडे आदम जे विच में जेको राब्तो थियो गुल सां उहो गुल कोमाणो कोन्हे ऐं ही धरती जो आशिक हिन सां मोहबतूं हिन सां प्यार वरी गांधापे जो जेको असांजो मोहतरम रहियो उहो असांजो प्यारो सागर नाराज जरासी हिते पहुतासीं तर बिल्कुलु ईअं पिया हलियो केॾी महिल हेॾां पियो वञे केॾी महिल होॾां पियो वञे मुंहिंजी चाबी ते पिया हले छा पियो करे मुंहिंजो तो छा थियो आहे चयार हमरा कम वारा आहिनि कोन थी कमु त करिणो आहे मुसलसल जदोजहद जी अलामत आहे मुंहिंजो सागर जेॾी महिल फोन कर जवाबु ॾींदो जेॾी महिल मैसेज कर जवाबु ॾींदो ही महिरबानी आहे उन खां पोइ स्टेज ते वेठल जेके मुंहिंजा दोस्त मुंहिंजा मोहतरम साईं तव्हांजा ॾिठल वाइठल असांजा प्यारा ऐं पिंडाल में वेठल ॻाल्हि पहिरीं त गुल जेको आहे सो धरती जी मोहबत जो शाइर आहे भले इश्क कर तूं भले इश्क कर तूं भले इश्क कर तूं भले इश्क कर तूं तुंहिंजो इश्क आला तुंहिंजो इश्क बाला तुंहिंजो इश्क पूरब तुंहिंजो इश्क दुबई तुंहिंजो इश्क यूरोप तुंहिंजो इश्क लंडन तुंहिंजो इश्क किलबन जा रंगीन शीशा तुझो इश्क किलबन जा रंगीन शीशा मगर इश्क मुझे जूं खबरों छड़े दे मगर इश्क मुझे जूं खबरों छड़े दे मगर इश्क मुझो सिंधु जा किनारा मगर इश्क मुझो झंगारा बजारा मगर इश्क मुझो बंगाण बुहारा मगर इश्क मुझो लकी जो जबला मगर इश्क मुझो लकी जो जबला मगर इश्क मुझो धरादा जी धरती मगर इश्क मुझो खजू खैरपुर जूं मगर इश्क मुझो बताए जा गुफ्ता मगर इश्क मुझो कारूधर जी टोटी मगर इश्क मुझो ही जीजू जा झरना जीजू कारूधर मां 12 नदियूं निकरन थियूं वडे में वडी जेका नदी निकरे थी आदि गाम जे भर में उलहंदे पासा उनजो नालो जीजू आहे मगर इश्क मुझो जी मगर इश्क मुझो जीजू जा झरना मगर इश्क मुझो आहे कासबो मगर इश्क मुझो आहे कासबो मगर इश्क मुझे जो खबरूं छड़े दे मगर इश्क मुझे जो खबरूं छड़े दे तव्हांजी दोस्तनि जी वॾी महिरबानी अलाह सां तव्हांखे ख़ुशि रखे पोयां ॻाल्हाइण वारा हमरा वेठा आहिनि तमामु घणो ॻाल्हाईंदा ऐं असांजो ख़ामोश नज़रनि सां ॾिसंदड़ जेको नूर चाकरानी साहिबु आहे भाउ इमाम भाई बलोच खे चई त तकरीर बि या जेका तूं ॻाल्हि करी थो या बि सुर सां कजे उते मूंखे मौलाना अब्दुल रज़ाक लेखो यादि अची वियो अलाह सां तव्हांखे ख़ुशि साईं सांवरियूं नीगिरियूं पंध में थड़ रुदन सांवरियूं नीगिरियूं पंध में थड़ रुदन जेठ में अंब जा जड़ पया वण रुदन साईं नूर चाकरानी साहब जी गुजारिश है तो बोला तो पेश कर साईं नूर चाकरानी आया दे शेराला पण पथराणियूं भाया छिपूं छपर खट पण पथराणियूं भाया जिते रहां रातड़ी मिरूं मुंहिंजा मिट सेणनि जी सहट डूंगर मूं डोली थी स्टेज ते वेठल समूरा दोस्त ऐं पंडाल में समूरा दोस्त अस्सलाम वालेकुम हक मौजूद जीएसएम गुलसन लाखे ते दोस्तन ॾाढो सुठो ॻाल्हायो स्पेशली कामरेड मोहम्मद खान सफ़ा ख़ूब ॻाल्हायो ऐं कामरेड मोहम्मद खान खे एतिराज़ हुयो स्टडी सर्कल्स ते त कामरेड स्टडी सर्कल्स ऐं क्लासिस न हलण जी सूरत में भी ॾिसणा पिया आहिनि पाण खे त सिंध जो जेको नज़रियाती क्लास हो जेको इंटेलेक्चुअल क्लास हो उहो तक़रीबन ख़तमु थी चुको आहे इन एक्टिविटीज़ जे घटिजण जे करे ऐं पाण हींअर दरबदर आहियूं ऐं तूं पुराणो माण्हू आहीं तो वॾी ॻाल्हि कई ठीकु आहे पाण हाणे त रोड ते न रह गुलसन लाखो मुंहिंजी ॻोठाई ऐं असांजो दिलबर दोस्त उन सां हज़ार हुजतूं उहे पंहिंजी जाइ ते क़ाइमु आहिनि पर सची ॻाल्हि इहा आहे त गुलसन सां जेतिरो तालुक़ु रहियो आहे तवील शायदि 90 खां अॻे या 90 उन में मूं हिन शख़्स खे सदाईं दोस्ती में बैक सीटर ॾिठो आहे मतिलबु वो पाण पोइते रही दोस्तनि खे उत्साहण दोस्तनि खे अॻियां करणु में मगन हुनखे मूं ॾिठो हुन कॾहिं बि कंहिं प्रोग्राम में कंहिं जाइ ते
ठूं ठणी अॻियां विहण जी कोशिशि कोन कई आहे ऐं सची ॻाल्हि इहा आहे त पंहिंजी लेवल ई सेट कोन कई आहे ऐं हिते जेको ॾेखार जो ज़मानो आहे दोस्तनि में छुरा कीअं हूंदा आहिनि ऐं वक़्तु अचण ते उहे दोस्तियूं कैश की कराइबियूं आहिनि उन सॼे मामले खां ही सफ़ा बेख़बर माण्हू आहे अणवाक़ुफ़ माण्हू आहे ऐं दोस्ती में जेकॾहिं अहिड़ा माण्हू तव्हांखे तव्हांजे सर्कल में आहिनि तव्हांखे नसीब थियल आहिनि त तव्हां ख़ुशनसीब आहियो ऐं हिन शख़्स जी दोस्ती ते आउं पाण खे ख़ुशनसीब महसूसु कयां थो ॻाल्हि हली थिए दोस्तनि कई पई गुलसन जी बीमारी जी भला जेकॾहिं गुलसन बीमार न हुजे हा तॾहिं मरी वञे हा पाण चङा भला आहियूं हिकिड़ी पाण खे मरणो इहो सेकेंडरी इशू आहे या अहमियत वारी ॻाल्हि आहे कोन को माण्हू बीमार आहे को माण्हू ठीकु आहे असल आहे को माण्हू आहे कीअं पंहिंजी ज़ात में कीअं आहे पंहिंजे कैरेक्टर में कीअं आहे पंहिंजे स्किल में कीअं आहे पंहिंजे हुनर में कीअं आहे पंहिंजे कम में कीअं आहे पंहिंजी कमिटमेंट में कीअं आहे त गुलसन सां जॾहिं खां आशनाई थी हिन माण्हू जो मुंहुं जीअं सन ॾे थियो त अॼु ॾींहुं ताईं उन तरफ़ ई लहे उभरे उतां थो हिन जे लाइ ऐं जावलानी कख पिण तां पहाड़ न करे हीउ शख़्स पंहिंजे हाल सारो पंहिंजे वित ऐं वसाहिरो उते ई बीठो आहे ऐं हिन जे उते बीहण ते मां मूंखे सलाम कयां थो हिन ज़माने में को माण्हू साबित क़दमी सां मुस्तक़िल मिज़ाजी सां बीहे उहो बि असांजो असासो आहे उनखे बि हिमथाइणु खपे ऐं हिकु पोइ बि सही सिमत में बीठल आहे ऐं हिन लाइ त अञा बि घणो प्यारु गुलसन लाको एज़ ए शाइर सची ॻाल्हि इहा आहे त गुलसन खे कॾहिं मूं हिकिड़ो त शाइरनि जी कथ बि करणु ॾाढी ॾुखी थी आहे असां वटि पहिरें जोड़ जा ॿिए जोड़ जा टे जोड़ जा इहे शाइर आहिनि असांजी कथ गुलसन जी कंहिंसां ई कोन था करियूं हू शाइर आहे ऐं जेको हुनजे दिलि चवे थी उहो लिखी करे थो हुन दिमाग़ सां कॾहिं हुनखे न वज़न ॿाहिरि में करणु सोचियो आहे ऐं न हुन में का तस्वीर जी बि कोशिशि कई त ज़रूरु त मूं लिखियो आहे त हाणे मूंखे सोचां कीअं थिए हिकिड़ो वेठा हुआसीं गुलसन मूंखे चयो यार माण्हुनि खे शाइरी कंदा आहिनि अलाए छो मूंखे पंहिंजी शाइरी अट्रैक्ट न कंदी आहे मुझे यार गुलसन तू महबूबा मूंखे शाइरी करी त अट्रैक्ट करे तोखे आबाद वो चची पोतो हां तंदूर ही वाट पची पोतो हां चिक चोर ॾिसी हाल गम न कर बहरहाल त तोड़ बची पोतो हां तो जिला राता सेक्रेटरी सां गॾु मोहतरम गुलाम हैदर खासकरी साहब जी गुज़ारिश आहे तो स्टेज ते अची असांजे प्यारे मोहतरम गुलसन लाको खे कुझु शब्द बख़्शी अख मुख्तसर करे छॾिया सिंधी अरबी संगत शाह शराफत जे दोस्तनि भाइयों खे मुबारकबाद पेश कयूं था त जिन अहिड़ो कामयाबु प्रोग्राम कयो ऐं जेके बि असांजा ज़िंदा जेके वधीक आहिनि उन जो हिकिड़ो सिलसिलो शुरू कयो आहे उन्हनि सां शाम जो उन्हनि सां सर्विस पंहिंजो ऐं इहा बि इहा सही ॻाल्हि आहे असांखे बि हुकुम थियो उन हवाले सां जेको कुझु कचो पिको संदूसी शाइरी जे सां तारीख़ जे तन में हिकिड़ी आहे सिंध जुड़ल रख तूं जिंद सुहारी हिन सिंध जी गुलसन लाखो सिंधी ॿोली जो नामियारो शाइर अदीब समाज सुधारक सिंध जे तारीख़ी शहर तारीख़ी कोहञान ब्रह्मण आबाद लॻ हाजी अहमद लाखो ईअं खणी चइजे त सिंध जे ख़ूबसूरत शाइर असांजे प्यारे दोस्त नूर चाकराणी खे पाड़े सघिया आहिनि संस बुनियादी इल्म जी हासिलात पंहिंजे ई ॻोठ जे स्कूल में इहो थी उनखां पोइ मिडिल स्कूल मलदसी हाई स्कूल शिरापुर अलीगढ़ कॉलेज टंडो आदम ऐं संस इल्म जी हासिलात जा मकतब रहिया उते ई प्रोफेसर मोहसिन अली शाह जे साथ ऐं सहकार सां इल्मी अदबी सरगर्मियुनि में पेर पातो जिनमें शाह अब्दुल लतीफ़ भिकाई जा ॾिहाड़ा लतीफ़ कोईस ड्रामन ऐं सीरत कॉन्फ्रेंस में हिसो वरितो ऐं सिंध यूनिवर्सिटी मां MA सोशलॉजी ऐं सिंध लॉ कॉलेज मां LLB जी डिग्री संस हिसे में आई आहे। मंसूर नाला 1980 में
नेवी में भर्ती थियो जे मां मुतमिन न थियण जे करे नौकरी छॾे फैक्ट्री में कमु करण खे अहमियत ॾिनी। 1986 में रेलवे में नौकरी मिलण खां पोइ जमपीर जी रेलवे स्टेशन जो स्टेशन मास्टर हुजण जो फ़ाइदो वठंदे सिंधी अदबी संगत जमपीर जे अदबी क्लासनि ऐं प्रोग्रामनि में शामिल थियो, जिते साईं रसूल बख़्श दर्स सां संस रूह रिहाण जो शर्फ़ हासिल थिएसि। सिंध जे नाले वारनि अदीबनि दानिशवरनि सां मुलाक़ातनि जो बि शर्फ़ हासिल थियो ऐं समाजी कमनि में कराची में तंज़ीम प्रेम सागर जे सथ सां समाजी ख़िदमतूं बि संदसि हिसे में आहिनि, जंहिंमें बेसहारा मरीज़नि ब्लड बैंक क़ाइमु कराई ऐं समाजी कमनि में पंहिंजी हिसेदारी क़ाइमु रखी। पंहिंजे रूह खे मौसीक़ी सां सरशार करण में जी मौसीक़ी खे रूह जी ग़िज़ा चयो वेंदो आहे, तीअं गुल सन गुल पंहिंजे रूह खे राज़ी करण लाइ जॾहिं किथे रागरी महफ़िल हुजे त उनमें शामिल थी उन मौसीक़ी में गुम हूंदो आहे ऐं पंहिंजे जीअं जंहिं लाइ चयो वञे थो त प्यार नहीं है सुर से जिसको वो मुंह रखे इंसान नहीं। संदसि शाइराना मज़ाज भी संदसि शाइरी की खूबसूरती धरती सां प्यार ऐं क़ौम सां मोहब्बत जो इज़हार ई अञा नज़र थो अचे त पाए पात गिची में प्रीतूं पार अंदर तूं उजाड़ सूह वधाए सिंध जी, या तारीख़ जे तहन में हिकिड़ी हुई सिंध जुड़ियल रख तूं जिंद सुहारी हिन सिंध जी। इन खां अलावा जी संदसि शाइरी में हुस्ने माहताब तो लॻी, हुस्ने माहताब तो ॻोल्हियां अखियुनि में आग थो ॻोल्हियां, लिकल जो मन में आहे इश्क जो बाग थो ॻोल्हियां, हणी नारा सुतो होशू मगर सां जंग जारी आहे, उन नारनि जे गुंजनि जी तुपश ऐं ताप थो ॻोल्हियां, सदाई साह सां साढे सिंधू जा दर्द गाया मूं, दुखी हिन देश जूं ॻाल्हियूं भिटाई जो बाग थो ॻोल्हियां। इहो संदसि धरती सां प्यार ऐं क़ौम सां मोहब्बत जो इज़हार ई आहे। सिंधी क़ौम जी इज़त आज़मे लाइ जदोजहद में पंहिंजे हिसे जो कमु कंदे नज़र अचे थो ऐं बावजूद संदसि सिहत जी ख़राबी जे उहे ख़्वाब अखियुनि में रखी उन जी साबिया लाइ सोचे रहियो आहे। असां सिंधी अदबी संगत जे सरवाण मोहतरम अहमद सोलंकी जाबिन ताईं थोराईंदा आहियूं ऐं सागर ॾेरा जे असांजे प्यारे दोस्त नूर चाकरानी जाबे जिन जे अणथक कोशिशुनि सां मोहतरम अहमद सोलंकी ज़ाती असर रसूख़ ऐं कोशिश सां असांजे प्यारे गुलशन गुल जो इलाजु हली रहियो आहे। उनखां अलावा अणथक कोशिशुनि सां सिंधी अदीबनि जे खे उनजो फ़ाइदो बि मिली रहियो आहे। असांजी दुआ आहे त अल्लाह ताला असांजे प्यारे गुलशन खे तंदुरुस्ती अता फ़रमाए। तव्हां सभिनी जी महिरबानी। जे हबीब खान बरी साहब जी गुज़ारिश कंदासीं त साईं गुलशन ते कुझु लफ़्ज़ ॻाल्हाइनि। औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। स्टेज ते वेठल असांजी सिंध धरतीअ जा अदीब शाइर दानिश्वर साम्हूं पिंडाल में वेठल दोस्तों अस्सलाम वालेकुम। मुझे पोयां स्टेज पे महराण जा मोती लाल जवाहरात वेठा आहिनि। इन्हनि मोतियुनि ऐं लाल मां हिकिड़ी लाल गुलशन गुल्ला खोली आहे। गुलशन सां मुंहिंजी वेझड़ाइप तक़रीबन 2001-2002 खां थी। गुलशन में हिकु ख़ासि ॻाल्हि, हर गुल जी पंहिंजी ख़ुशबू हूंदी आहे। गुलशन जी ख़ुशबू निवड़त आहे। उन खां अलावा मलाली जो कोल है त मोमिन जी निशानी धरतीअ सां मोहब्बत आहे। ऐं सम्झां थो त धरती जी मोहब्बत सां गुलशन लाखो भरियल आहे। ॻाल्हाइण लाइ त घणो कुझु आहे, पर आउं हिन दुआ सां इजाज़त वठंदुसि त अलाह साईं हिन गुल खे हमेशह टिड़ंदो रखे ऐं अलाह साईं खेसि सिहत तंदुरुस्ती ऐं खिज़री हयाती अता फरमाए। महिरबानी।